हेलो गाइस, असां पढ़ंदासीं फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूस टेंस। फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूस पढ़ण जे लाइ फार्मूलो सब्जेक्ट विल हैव बीन वर्ब ing ऑब्जेक्ट फॉर प्लस टाइम। इहा आहिनि अफर्मेटिव सेंटेंस। उनखे बहितर नमूने सम्झण लाइ अॻिते पढ़ंदासीं। हिन में सिर्फ़ु असां विल हैव बीन जो इस्तेमालु कंदासीं। जीअं हैज़ ऐं हैव बीन सब्जेक्ट ॿिनि टेंस में लॻे थो, इन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु विल हैव बीन जो इस्तेमालु कंदासीं। इन खां पोइ असां अॻिते पढ़ंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल, आई विल हैव बीन टीचिंग फॉर 2 years इन 10 August। 10 अगस्त ते आउं 2 सालनि जी सिख्या ॾेई चुको हूंदुसि। 10 अगस्त ॿुधाए थो। फॉर एग्ज़ाम्पल, यू विल हैव बीन टीचिंग फॉर 2 years इन 10 August। अॻिते पढ़ंदासीं। 10 अगस्त ते तव्हां 2 सालनि जी सिख्या ॾेई चुका हूंदा। असां इनखे अॻिते बहितर नमूने पढ़ंदासीं दोस्तों। हाणे पढ़ंदासीं नेगेटिव सेंटेंस। नेगेटिव सेंटेंस जो फार्मूलो सब्जेक्ट विल नॉट हैव बीन वर्ब ing ऑब्जेक्ट फॉर टाइम। ये नेगेटिव जो फार्मूलो आहे। नेगेटिव सेंटेंस के पढ़ने जे लाइ फॉर एग्ज़ाम्पल असां अॻिते पढ़ंदासीं। ही विल नॉट हैव बीन टीचिंग फॉर 2 years इन 10 August। ही ॿुधाए थो 10 अगस्त ते ही 2 सालनि जी सिख्या ॾेई चुको हूंदो। विल खां पोइ नॉट जो इस्तेमालु थियो आहे। अॻिते पढ़ंदासीं असां। शी विल नॉट हैव बीन टीचिंग फॉर 2 years इन 10 August। ही बि विल खां पोइ नॉट जो इस्तेमालु कयो वियो आहे। 10 अगस्त ही 2 सालनि जी सिख्या ॾेई चुकी हूंदी। ही नेगेटिव सेंटेंस आहे। नेगेटिव सेंटेंस में तव्हांखे यादि रखिणो आहे विल खां पोइ नॉट जो इस्तेमालु कयो वेंदो। हाणे असां पढ़ंदासीं इंट्रागेटिव सेंटेंस। इंट्रागेटिव सेंटेंस के पढ़ण जे लाइ फार्मूलो विल सब्जेक्ट हैव बीन वर्ब ing ऑब्जेक्ट फॉर टाइम लास्ट में क्वेश्चन मार्क्स। यह ज़ाहिर करे थी क्वेश्चन मार्क्स सवालिया निशानी के उनके बेहतर नमूने पढ़ण जे लाइ असांखे अॻिते वधणो पवंदो। फॉर एग्ज़ाम्पल, विल आई हैव बीन टीचिंग फॉर 2 years इन 10 August। विल जो पहिरीं इस्तेमालु थियो आहे, लास्ट में क्वेश्चन मार्क लॻाई वई आहे। छा 10 अगस्त ते आउं 2 सालनि जी सिख्या ॾेई चुको हूंदुसि। लास्ट में क्वेश्चन मार्क। अॻिते असां पढ़ंदासीं त हिनखे बहितर नमूना सम्झी वेंदासीं। विल यू हैव बीन टीचिंग फॉर 2 years इन 10 August। क्वेश्चन पुछे थो। इन में असां अॻिते पढ़ंदासीं जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे। छा 10 अगस्त ते तव्हां 2 सालनि जी सिख्या ॾेई चुका हूंदा। लास्ट में क्वेश्चन मार्क्स आहे ऐं विल जो पहिरीं इस्तेमालु कयो वियो आहे। सब्जेक्ट खां पहिरीं विल जो इस्तेमालु कयो वियो आहे। या इंट्रागेटिव सेंटेंस जी ख़ासि निशानी आहे। दोस्तों, इनखे बहितर नमूने पढ़ण जे लाइ असां इनखे कुझु वधीक एग्ज़ाम्पल वठंदासीं। विल प्रेम हैव बीन टीचिंग फॉर 2 years इन 10 August। छा 10 अगस्त ते प्रेम 2 सालनि जी सिख्या ॾेई चुको हूंदो। इहो क्वेश्चन मार्क्स पुछे थो। सवालिया जुमिलो आहे जंहिंमें विल सब्जेक्ट खां पहिरीं ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क्स इस्तेमालु कई वई आहे। दोस्तों, असां फ्यूचर टेंस कंप्लीट करे चुका आहियूं। असांजा 12 जेके टेंस आहिनि उहे कंप्लीट थी चुका आहिनि। ही लास्ट असांजो हो जंहिंखे